धाबेजी में एसटीपी तरफां 26 अक्टूबर खां शुरू थींदड़ अमन मार्च लाइ जागृता मुहिम जारी आहे। अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे एसटीपी अॻवान इल्ताफ़ ख़ासखेली चयो त हू अमन मार्च जे सिलसिले में कराची जी घिटी घिटी वञी जागृता पैदा कंदा। हुन चयो त सिंध दुश्मन धुरनि खे गॾिजी पैगाम ॾियणो पवंदो त धरती हिकु आहे, जंहिं करे हू हर हंधि वञनि पिया। अॼु बि हिते असांजे अचण जो इहो सबबु आहे त हितां जा जेके मक़ामी दोस्त आहिनि असां उन्हनि सभिनी खे दावतूं ॾियूं, कराची वठी वञूं ऐं आईंदे घटि में घटि जेको बि सिंध दुश्मन माण्हू आहे उहो उनखे सोचणो पवे त आउं जे ग़लति का प्रोपेगेंडा कंदुसि या को ऐलान कंदुसि त हाणे धरती ॾियणी सुजाग आहिनि, उहे असां सां घटि में घटि असांखे पोइ रहण ई इन्हनि खे ईअं सम्झो त मुश्किल थी वेंदो। एसटीपी अॻवान चयो त सिंध जा अमन पसंदि उर्दू ॻाल्हाईंदड़ संदन ॾिनल सॾ खे वधाए रहिया आहिनि। हाणे हू एमक्यू में उनजे कंहिं ग़लति सरगर्मी जो हिसो न आहिनि। टंडे लहर जे पर माना जेके महाजर असां उर्दू आबादी जेके चऊं उन्हनि दोस्तनि चयो आहे असां सिंध जा वारिस आहियूं, जीअं सिंध जा नारा आहियूं ऐं उन्हनि अलहदगी अख़्तियार कई एमक्यूएम खां। सभु उर्दू ॻाल्हाईंदड़ एमक्यूएम में न आहिनि। अल्ताफ़ जसकानी चयो त कराची में 26 अक्टूबर खां 3 नवंबर ताईं थींदड़ अमन मार्च में लखें धरती धणी शिरकत करे लसानी तंज़ीम खे ॿुधाईंदा त सिंधी ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़ भाइर ऐं कंहिं सूरत में सिंध जो विरहाङो न थियण ॾींदा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।